नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त मिठी में नगर पार्कर जे ॻोठ डोडा जे रवासी औरतनि ऐं मर्दनि मक़ामी बाअसर भेरो कोहली ऐं ॿियनि जे ज़ुल्मनि खां तंग बणिजी एसएसपी थर पार्कर सरदार हुसैन न्याज़ी खे दरख़्वास्त ॾियण बाद साफ़िन आॾो एहतजाज मुज़ाहिरो करे बाअसर ख़िलाफ़ केस दाख़िल करे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो। ॻोठाणन औरतनि ऐं मर्दनि खेंगरो कोहली, चुनो कोहली, मीना सोनी, चंपा कोहली ऐं ॿियनि थियल ज़ुल्मनि ख़िलाफ़ दाहींदे चयो त बाअसर भेरो कोहली, जमील करणो, जगू कोहली ऐं ॿिया हथियार खणी असांजे गस बंदि करण ऐं घरनि ते हमलो करे असांखे औरतनि खे मारकुट करे जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं असांखे ॻोठ मां लॾी वञण समेत अक्सर नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिए थो ऐं असां परेशान आहियूं, पंहिंजे घर में महफ़ूज़ न आहियूं। हिननि चयो त ॼाणियल बाअसर सदाईं नशे में धुत हुजण करे रोज़ानो असां लाइ आज़ार बणियल आहे। हिननि मुतालबो कयो आहे त एसएसपी थर पार्कर सरदार हुसैन न्याज़ी खे दरख़्वास्त ॾिनी ते हूंदे बि इख़्तियारनि खां मुतालबो आहे त नशे में धुत रहंदड़ बाअसरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे गिरफ्तार करण बाद इंसाफ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।